वज़ीर आज़म इमरान खान ऐं बिलावल भुट्टो साहब खे अर्ज़ु करियूं था त असां हिंदू पाकिस्तानी आहियूं ऐं असां हिते पाकिस्तान जा रहाकू आहियूं। असां हिंदुनि सां ही जेको ज़ुल्म कनि पिया, जेको असां जूं नौजवान छोकिरियूं जेके नाबालिग छोकिरियूं जेके आहिनि नंढी उमिरि जूं, उन्हनि खे ज़ोरी अगवा कयो वञे थो ऐं उन्हनि खे ज़ोरी मुस्लमान कयो वञे थो, उन्हनि जो ब्रेन वॉश कयो वञे थो। हीअ असां सां ज़ुल्म आहे। असां सां बि इहो साॻी वाक़ियो 16-17 तारीख़ ते थियो आहे, जेको राति जो मुंहिंजी पंहिंजी भेण खे राति जो अगवा करे विया चार नामालूम माण्हू। तंहिंमें हिकिड़े जो नालो असांखे यादि आहे, जेको माना ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते गुलाम हैदर नालो अथई, हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वियो आहे। असां वज़ीर आज़म इमरान खान ऐं बिलावल भुट्टो साहब खे अर्ज़ु करियूं था त असांखे असांजी भेण जल्दी वापसी ॾियारी वञे। महिरबानी। उमिरि घणी आहे साईं जी उमिरि 14 साल उमिरि आहे, छोकिरी जी नाबालिग छोकिरी आहे। अच्छा, हिन जी जेका उमिरि ॼाणाई आहे 18-19 साल, उन खां नंढी आहे? उन खां नंढी आहे साईं, हिननि जेको उमिरि ॼाणाई आहे उन खां नंढी आहे, 14 साल जी उमिरि आहे हिन जी छोकिरी जी। मुंहिंजी धीउ खे वठी विया, अगवा करी विया आहे, हिनखे ज़ाहिर करे ॾियो महिरबानी करी। ही वॾा वॾा माण्हू आहे, सभिनि खे इमरान खान पुटा वारा सभिनि खे चओ महिरबानी करे मुंहिंजी धीउ खे वापसि ॾे। अगवा करे विया आहे। हाणे मूं में एतिरी हिमत कोन्हे अबा, हा मुंहिंजो साह निकिरे पियो। हाणे मुंहिंजी धीउ नंढड़ी आहे बा। माला के